सखर मां अवांखे ॿी ख़बर ॾींदासीं। सिंध हाई कोर्ट में अहम केस जी ॿुधणी थी आहे। अपडेट कयूं पिया अवांखे सखर मां। सिंध हाई कोर्ट में बरसात मुतासिरनि जी बहाली न थियण ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधणी थी आहे। सखर मां ख़बर पिया सिंध हाई कोर्ट में बरसात मुतासिरनि जी बहाली न थियण ख़िलाफ़ केस जी ॿुधणी थी आहे। एतिरा फंड्स मिलिया जो खैरपुर ऐं सखर जहिड़ा नवां शहर ठही सघनि पिया। जस्टिस ज़फर अहमद राजपूत रिमार्क्स न आहिनि। बिल्कुल नाज़रीन, एतिरा फंड मिलण बावजूद मुतासिरनि जी बहाली नाहे थी सघी ऐं नई वरी पाणी निकाल थी सघियो आहे। अदालत में अहिड़ा रिमार्क्स ॾिना विया आहिनि। सखर मां खे अपडेट कयूं पिया। कहिड़नि इलाइक़नि मां बरसाती पाणी निकाल न थी सघियो आहे। अदालत लिखत में रिपोर्ट घुरी वरिती आहे। अवांखे अपडेट कयो पिया। सखर मां सिंध हाई कोर्ट में बरसात मुतासिरनि जी बहाली न थियण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। ॿुधणी जे हवाले सां अवांखे अपडेट कयो पिया। अहम केस जी ॿुधणी थी आहे। एतिरा फंड्स मिलिया जो खैरपुर ऐं सखर जहिड़ा नवां शहर ठही सघनि पिया। जस्टिस ज़फर अहमद राजपूत रिमार्क्स न आहिनि। अपडेट कयूं पिया। एतिरा फंड मिलण बावजूद मुतासिरनि जी बहाली न थी सघी आहे ऐं नई वरी पाणी निकाल थी सघियो आहे। अदालत रिमार्क्स न आहिनि। ख़बर अवा ते पहुचायूं पिया। अवांखे अपडेट कयूं पिया। कहिड़नि इलाइक़नि मां बरसाती पाणी निकाल न थी सघियो। अदालत लिखत में रिपोर्ट घुरी वरिती आहे। अदालत लिखत में रिपोर्ट बि घुरी वरिती आहे। सखर मां ख़बर पिया सिंध हाई कोर्ट में बरसात मुतासिरनि जी बहाली न थियण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे अनस खांगरो। जी अनस, अपडेट कजो। ॾिसा बिल्कुल सिंध हाई कोर्ट सखर बेंच में सखर समेत सॼे सिंध में बरसात मुतासिरनि जी वाह और बहाली न थियण ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्तुनि ते गॾियल केसनि जी ॿुधणी थी आहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे बरुकनी बेंच जस्टिस ज़फर अहमद राजपूत ऐं जस्टिस ज़ुल्फ़िकार अली खान पारां केस जी ॿुधणी कई वई। अदालत में मुख़्तलिफ़ ज़िलनि जा डिप्टी कमिश्नर, उन जा नुमाइंदा, वास्तेदार, ॿिन्ही धुरनि जा वकील तोड़े असिस्टेंट एडवोकेट जनरल पेश थिया। अदालत पारां दरख़्वास्त गुज़ार जे वकीलनि खे हिदायत कई वई आहे त जिन इलाइक़नि में बरसात जो बीठल पाणी निकाल न थी सघियो उहे लिखत में जेके आहिनि सो दरख़्वास्त निशानदी करे अदालत में दरख़्वास्त जमा कराइनि ऐं रिपोर्ट पेश कनि। अदालत पारां गॾोगॾु प्रोजेक्ट डायरेक्टर रिहेबिलिटेशन जी जेकी मुक़ररी आहे उनजी मुक़ररी कहिड़े बुनियाद ते थी रही आहे उनजी क्वालिफिकेशन पिणु सिंध हुकूमत खां घुराए वरिती आहे। अॼु सिंध हाई कोर्ट केस में रिमार्क्स ॾिना आहिनि त सिंध में बरसात मुतासिरनि जे बहाली ऐं वाहर लाइ जेतिरी बजेट ऐं फंड ॿाहिरां मिलिया आहिनि, जेकॾहिं चाहिनि हा त सखर ऐं खैरपुर जहिड़ा ॿ नवां शहर जेके आहिनि सो जोड़े क़ाइमु थी सघनि पिया, क़ाइमु थी वञनि हा जेकॾहिं पैसो इस्तेमालु थिया। पर बदकिस्मतीअ सां बरसात मुतासिरनि जी वाहर न थी सघी, बहाली न थी सघी। गॾोगॾु जेको बरसात जो पाणी बीठल आहे हिन वक़्त में केतिरनि इलाइक़नि में उहो पिणु जेको आहे सो निकाल न थी सघियो आहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच वकीलनि खां बीठल बरसात जे पाणीअ जी रिपोर्ट घुराइण सां गॾोगॾु अॻु भराई रिपोर्ट तलब कंदे केस जी ईंदड़ ॿुधणी जेका आहे उहा 18 मई ताईं मुलतवी करे छॾी आहे। अनस खांगरो, तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी महिरबानी।